लाड़काणे में तलके बाकराणी जे ॻोठ विदुल आशारी जे रवासी पाक किताब खणी मुबीना तौर क़तल थी वियल ॻोठाणे जी खून सां इंसाफ़ न थियण ख़िलाफ़ प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि ॻोठाणे अली मर्दान लाशारी, पंहिंजी चाची अहमद लाशारी, पुफी बशीरा ख़ातून, पीराणी सौट मुर्तज़ा लाशारी ऐं ॿियनि सां गॾिजी मीडिया ॾो दाईंदे इल्ज़ाम लॻायो त ॻोठ में सखियात लाशारी वारनि जो पाण में संगावती तकरार लंदड़ हुयो, जंहिं मामले सां असांजो को बि तालुक़ु न हुयो। पर उन जे बावजूदि गुज़िरियल जुमे ॾींहुं सखियात लाशारी ऐं ख़ालिद लाशारी पंहिंजे ॿिनि नामालूम हथियारबंदनि साथियुनि सां गॾिजी मुंहिंजे चाचे वज़ीर लाशारी खे गोलियूं हणी खेसि बेदर्दी सां क़तल करे फरार थी विया। अहिड़े वाक़े जो केस मुंहिंजी फरियाद ते हद जे बाकराणी थाणे ते ॼाणायल जवाबदारनि ख़िलाफ़ दाख़िल कयो वियो, पर हिन वक़्त ताईं पुलिस को बि जवाबदार गिरफ़्तार न कयो। वेतर जवाबदार धुर पारां केस तां हथु खणण लाइ असांखे मोतमार धमकियूं ॾिनियूं पियूं वञनि, जेको ज़ुल्म ऐं ज़्यादती आहे। हिन वस वारनि आला अख़्तियारनि खे अपील कई त मामले जो नोटिस चाचे जे क़तल केस में मुलवस समूरनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे संदसि खून सां इंसाफ़ कयो वञे। हवा एक खून थियो आहे वज़ीर लाशारी जो, जंहिं ख़ातिर 24 तारीख़ ते थियो आहे। अॼु 28 तारीख़ आहे, को बि पुलिस हमलो हुते न पहुतो आहे। हिकु नाहक खून थियो आहे। मज़दूर जेको हारी मज़दूरी ते वञी रहियो उनजो खून थियो आहे। ॿिनि धुरियुनि जो विच में मसइलो हुयो। राति जो NC थी आहे, का बि पुलिस हमलो न आयो, जंहिं ते सुबुह जो वारदात थी आहे। सुबुह जो हिकु मज़दूर खे गोली लॻी आहे, जेको शहीद थी वियो आहे। उनजे खून सां हिन महिल ताईं को बि इंसाफ़ न थियो आहे। असां आला उहिदेदारनि खे, SP लाड़काणो खे, DSP बाकराणे खे, SHO बाकराणे खे इहो ई चवंदा त असां सां इंसाफ़ थिए। असां सुहेल अनवर सियाल साहब खे बि इहा अपील था कयूं, अदनान अल्ताफ़ उनर साहब खे बि इहा अपील था कयूं, जमील सुमरो साहब खे बि इहा अपील था कयूं त असां सां इंसाफ़ कयो वञे। हिकु ग़रीब जो खून थियो आहे, नंढड़ा बच्चा आहिनि हुन जा। हिन महिल क़ुर शरीफ़ खणी करे नियाणियुनि समेत असां हिते पहुता आहियूं। असांखे इंसाफ़ खपे। ईअं असांजो खून थियो आहे 24 तारीख़ ते। अॼु 28 तारीख़ आहे। असां अपील करे बीठा आहियूं पुलिस खे, DSP बाकराणे खे, SHO बाकराणे खे। असांखे इंसाफ़ नथो मिले। असां वज़ीर लाशारी ते राति जो हमिलो थियो आहे। राति जो असां NC कराई आहे। सुबुह ताईं का बि पुलिस न आई आहे। सुबुह जो वारदात थी आहे। वज़ीर लाशारी शहीद थी वियो आहे। अॼु 5 ॾींहं गुज़री विया आहिनि। असांजे ग़रीब नाक हारी जेको मज़दूर करणु वञे पियो, उनजो खून थी चुको आहे। हिन महिल ताईं को बि वॾो हमिलो न पहुतो आहे। का पुलिस न आई आहे। को बि इंसाफ़ जी ॻाल्हि न थी आहे। असां SSP लाड़काणो खे, DSP बाकराणे खे, SHO बाकराणे खे इहा अपील था कयूं त ग़रीब नाक मज़दूर जेको सुबुह सां मज़दूरी करणु वञे पियो, उनजो खून थियो आहे, उनजो क़तल थियो आहे, उन सां इंसाफ़ कयो वञे। ॿी धुर बि ईअं न थिए त सुभाणे को एक्शन खणे, को वॾो मसइलो थी वञे। इन लाइ असां सिर्फ़ु पुरअमन एहतिजाज कयो आहे त असांजो मसइलो अमुन सां हल थिए। असांजो मसइलो पुलिस हल करे। हिकु कैदी खे, हिकु जवाबदार सखियात लाशारी, ख़ालिद लाशारी खे गिरफ़्तार कयो वञे। असांखे इंसाफ़ ॾिनो वञे।